करमपुर जो ॻोठ ग़ुलाम रब्बानी बिजराणी 21वीं सदी में दाख़िल हुअण बावजूदु बुनियादी सहूलतनि खां महरूम आहे। कंहिं बि बस्ती ॻोठ या आबादी खे घुर्बल बुनियादी सहूलतनि मां पुख़्ती सड़क यानी रोड बुनियादी सहूलत सम्झी वञे थी। सुधरियल मुल्कनि वारे समाज में अहिड़ी बुनियादी सहूलत जी अदम फ़राहमी जो शायदि तसवुरु करण बि नामुमकिन हूंदो आहे। पर हिते असांजो ॻोठ ग़ुलाम रब्बानी बिजराणी तालुका तंगवाणी ज़िला कशमोर कंदकोट में इहो बदनसीब ॻोठ आहे जेको 21वीं सदी में बि पुख़्ती सड़क जहिड़ी बुनियादी सहूलत खां अॼु ॾींहं ताईं महरूम आहे। जंहिं सबबि न सिर्फ़ु ॻोठ ग़ुलाम रब्बानी जा रहाकू बल्कि पूरे इलाइक़े जी पसगिरदाई जा पोड़ा ज़ईफ़ ॿार औरतूं रोज़ाना जी बुनियाद ते बेपनाह मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वस वारनि अख़्तियारनि ज़िले तोड़े सूबाई हुकूमतनि जे नुमाइंदनि खे ॻोठाणनि पारां हथ अदब जा ॿधी अर्ज़ु कयो वियो आहे त ख़ुदा असांजी दांह खे वरनाईंदे ॻोठ ग़ुलाम रब्बानी बिजराणी खे 1.5 किलोमीटर रोड वारी बुनियादी सहूलत मुयसर कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN वेब न्यूज़ करमपुर।